प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां रियल एंड कॉम्प्लेक्स नंबर के बारे में कुछ मुतालो कंदासीं। रियल नंबर जेके हूंदा आहिनि उहे असांजा उन्हनि जी जेकी नोटेशन आहे उहो क्यू यूनियन क्यू वरी कॉम्प्लीमेंट इक्वल टू रियल नंबर। यानी रेशनल नंबर यूनियन कंदा त इरेशनल सां त असांजो रियल नंबर ठहंदो। यानी असां रियल नंबर वॾे में नंबर आहे। हाणे असां इन जो नक्शो था ठाहियूं। रियल नंबर जेको आहे यूनियन आहे ॿिनि जो, यानी हिकिड़ो आहे असांजो रेशनल नंबर, ॿियो असांजो आहे इरेशनल नंबर। रेशनल नंबर उहे नंबर हूंदा जंहिं नंबर्स के असां P/Q यानी न्यूमरेटर ऐं डेनोमिनेटर में असां कन्वर्ट करे सघूं, उनखे असां चवंदासीं रेशनल नंबर। इरेशनल नंबर सां उन्हनि खे चवंदासीं जंहिंजो असां P/Q न आणे सघूं, यानी √5, √2, वैल्यू ऑफ पाए, वैल्यू ऑफ ई etc। त हिननि खे असां इरेशनल चवंदासीं। रेशनल नंबर खे असां अञा कुझु विराईंदासीं। रेशनल में असांजा अची वेंदा इंटीजर नंबर्स, नॉन इंटीजर। त जेके भी इंटीजर्स आहिनि उहे बि रेशनल आहिनि। यानी इंटीजर के हूंदा आहिनि उन्हनि में असांजो 0 +-1 +-2 इहे नंबर जेके बि ईंदा उहे असांजा रेशनल नंबर आहिनि। नॉन इंटीजर में उहो नंबर असांजो ईंदो, उहा फ्रैक्शन ईंदी जंहिंजो जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल 5/2 आहे। जेकॾहिं असां हिनखे असां 5/2 खे 5/3 सॉरी हिनखे जेकॾहिं असां डेसिमल फ्रैक्शन में आणींदासीं, हिन जो जवाबु जेको ईंदो 1.66 अहिड़े टाइप जो ईंदो। त हिनखे असां रेशनल नंबर चवंदासीं। छो त जेकी बि असांजो नॉन टर्मिनेटिंग आहे, पर असां हिनखे कन्वर्ट करे सघूं था P/डेसिमल फ्रैक्शन खे। त अहिड़ी जेकॾहिं डेसिमल फ्रैक्शन तव्हांखे मिले अहिड़े टाइप जो हीअं, त हिनखे असां रेशनल नंबर असां कन्वर्ट चई सघूं था। माना जेकी नॉन टर्मिनेट, हूअं जेकी इरेशनल जेके बि हूंदा आहिनि उहो नॉन टर्मिनेटिंग बि हूंदा आहिनि, नॉन रिक्योरिंग डेसिमल फ्रैक्शन हूंदा आहिनि। हे नॉन टर्मिनेटिंग त आहे, पर असांजो हे नॉन रिक्योरिंग न आहे। हीअ असां नॉन टर्मिनेटिंग रिक्योरिंग डेसिमल आहे। तंहिंजे करे हिनखे असां रेशनल में असां कन्वर्ट करे सघूं था। इंटीजर जेके आहिनि, इंटीजर खे असां जेकॾहिं विरायूं त उन्हनि जे अंदरि कहिड़ा कहिड़ा अची विया। उन्हनि में पहिरियों जेको असांजो ईंदो उहो असांजो इवन नंबर ईंदो। यानी इवन नंबर कहिड़ा हूंदा आहिनि 2, 0, 2, 4, 6। उनखां पोइ असांजो होल नंबर, जेको बि असांजो होल नंबर आहे, होल नंबर में कहिड़ा कहिड़ा नंबर्स ईंदा आहिनि, उहो असांजो हूंदो आहे 0, 1, 2, 3। जेके होल नंबर्स आहिनि उहे रेशनल नंबर आहिनि। उनखां पोइ असांजो ईंदो ऑड नंबर। ऑड नंबर में कहिड़ा कहिड़ा ईंदा? ऑड नंबर असांजो जेको हूंदो आहे 1, 3, 5, 7 ऑड नंबर। यानी ऑड जेको बि आहे रेशनल आहे। होल नंबर जे अंदरि असांजा वरी नेचुरल नंबर हूंदा आहिनि। हाणे नेचुरल नंबर कहिड़ा नंबर आहिनि? जेके नंबर 1, 2, 3 1 खां स्टार्टिंग थियनि, इहे नेचुरल नंबर आहिनि। इहे बि असांजो रेशनल नंबर आहे। नेचुरल नंबर जे अंदरि असांजो प्राइम नंबर आहे। प्राइम नंबर कहिड़ा कहिड़ा आहिनि? फॉर एग्ज़ाम्पल 2, 3, 5, 7, 11 इहे असांजा प्राइम नंबर आहिनि। इहो बि असांजो रेशनल नंबर आहे। यानी जेके बि आहिनि इंटीजर, नॉन इंटीजर, इवन नंबर, होल नंबर, ऑड नंबर, नेचुरल नंबर, प्राइम नंबर, इहे सभु असांजा रेशनल नंबर आहिनि जिन असां हिनखे P/Q में कन्वर्ट करे सघूं था। बाक़ी जेकी रेशनल नंबर आहे √5, हिननि खे असां P/Q जी सूरत में नथा आणे सघूं। तंहिंजे करे असां हिननि नंबरनि खे इरेशनल नंबर चवंदासीं। इंशाअल्लाह तव्हांखे सम्झ में अची वियो।